मुंहिंजो नालो रिया राजेश खटवानी आहे। मां चौथे दर्जे में पढ़ंदी आहियां। मां हाणे तव्हांखे हिकिड़ी आखाणी ॿुधाइण वारी आहियां। मुंहिंजी आखाणी जो नालो चालाक गिदड़ आहे। चालाक गिदड़ हिकु गिदड़ खाधे जी गुलाम सॼी राति में, पर हुनखे कुझु बि हथ न लॻो। सुबुह जो 9 महीने थी पंहिंजे घर ॾांहुं मोटियो। तीअं हुनखे वण ते कांउ ॾिसण में आयो। पंहिंजे वात में लोले जो टुकड़ो हुयो। तीअं गिदड़ दिलि में ख़्यालु कयो, हिन मुर्ग कांउ खां लोले जो टुकड़ो फुड़े वठां। तीअं गिदड़ कांउ खे पढ़ाए चयो, तूं त ॾाढो सुठो आहीं, तुंहिंजा पर ॾाढा न चिरकीदार आहिनि, तूं ज़रूरु सुठो राॻ ॻाईंदो हूंदे। महिरबानी करे पंहिंजे राॻ जो मज़ो न वठाईंदे। तीअं कांउ पंहिंजी कूड़ी साड़ा में पटिजी कांउ कांउ करणु लॻो। तीअं हुनजे वात मां लोले जो टुकड़ो पट ते किरी पियो। गिदड़ लोले जो टुकड़ो खणी ख़ुशि थी हली वियो। न त कॾहिं बि कूड़ी साड़ ते पटिजणु न घुरिजे। जय झूलेलाल।